जे सदके जेके इम्तिहानन में उन्हनि वेचारनि महिनतूं जिदोजहद कयो उन्हनि जे पंहिंजी बारगाह में क़बूल करो पंहिंजे मक़बूल ते मुआफ़िज़ सुभान अल्लाह मुंहिंजा अल्लाह इन ग़रीबनि खे पास कजांइ 12 महीने खां पोइ स्कूल वेंदा इन ग़रीबनि खे टीम न पकड़े बस बीमारनि खे बि अपील थो कयां त बराए महिरबानी जेके 12 महीने खां पोइ बि स्कूल था वञनि त बि उन्हनि खे नथा सहो छो भला असांजूं मायूं मज़लूम लाबारो मायूं कनि गाह मायूं कनि कुतर मायूं कनि छेणा उहे करनि काचूं उहे कनि पोइ तो पर छाते रखिया आहिनि अस्कर जट नासून अची रहिया आहिनि। अच्छा मालकनि जो रवैयो कीअं आहे तव्हां सां? तमामु साईं पुटनि वारो रवैयो आहे। मां हुनजो वॾो पुटु आहियां, मां कैनेडा में पढ़ंदो आहियां। हू असां नौकरूं असांखे अहिड़ो साईं ख्वार था कनि पिया, असांखे ॾींहों राति असांखे जेको आहे बुरो भलो ॿुध हिन चिबरे खे छा थियो आहे? अरे पापा पेपर पिया हलनि से सो कॉपी करण वारनि खे ॿधनि पिया। अॼु त पेपर करे आयो आहे, हाणे सुभाणे जी टेंशन में आहे। या मस्जिद में ऐलान करे मूंखे ख्वार कर न आस्ते छो थो ॻाल्हाईं तूं इन सां वेही? आऊं अकेलो पे अमा अतयात अचे तो ओह रबी जल ओह इना ते ना कुल होला मैं को औंदा ही कोनी सहरा सब याद इंदी चरण ले जी मालाड़ो अपर तुझी कावड़ में आ कुर्ब खणो तुझो प्यार वलाए छाहूं दो तुझो प्यार वलाए छाहूं दो तू परदे दीदार लिखो ताऊं सदूरे जे टोले वटि महिमान आ। मूंखे सदूरे जो टोलो अगवा करे बेले में खणी आयो आहे। हाणे आऊं सदूरे वटि महिमान आ। सदूरो लखाने मरहूम जा ज़ेवर घुरे थो जेके उन्हनि जे नंगनि जा आहिनि। 10 लख रुपया रोक थो घुरे, 10 घड़ियूं राडो जूं, 10 बोस्की पटका। को खौफ न कंदो मां हिते सुखियो सताबो आहियां। जेकॾहिं पुलिस खे इतला ॾिनव त मुंहिंजो लाश बेले खां ॿाहिरि मिलंदव। तुंहिंजो पुटु रमज़ान लिखी शर्त तुझा सब कबूल कया थो रहो मूसा खास मेहरबान होए तू त मुझी जाने होए जानी तू भी मिली वे गैर सा खास मेहरबान। अच्छा मालकनि जो रवैयो कीअं आहे तव्हां सां? तमामु साईं पुटनि वारो रवैयो आहे। मां हुनजो वॾो पुटु आहियां, मां कैनेडा में पढ़ंदो आहियां। हू असां नौकरूं असांखे अहिड़ो साईं ख्वार था कनि पिया, असांखे ॾींहों राति असांखे जेको आहे बुरो भलो